ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। राधण भरिसां ॻोठ बेदिल आशारी में लाड़काणे पुलिस जी चढ़ाई, घरनि के बाहियूं ॻोठनि पारां पथराव। पुलिस ॾोहारी बादल आशारी जी गिरफ़्तारी लाइ 12 खां वधीक पुलिस मोबाइलनि सां चढ़ाई कई आहे। कार्रवाई दौरान ॻोठाणनि पारां मज़ामत करण ते पुलिस घरनि खे ॿाहि ॾेई छॾी आहे। ॻोठाणनि पथराव करे पुलिस मोबाइल जा शीशा भञी छॾिया, जॾहिं त फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ ऐं छिकताण वारो माहौल पैदा थी वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। राधण भरिसां ॻोठ बेदिल आशारी में लाड़काणे पुलिस जी चढ़ाई थी आहे, घरनि के बाहियूं ॻोठाणनि पारां पथराव। पुलिस ॾोहारी बादल आशारी जी गिरफ़्तारी लाइ 12 खां वधीक पुलिस मोबाइलनि सां चढ़ाई कई आहे। वहाँ आगाह कयूं पिया। कार्रवाई दौरान ॻोठाणनि पारां मज़ामत करण ते पुलिस घरनि खे ॿाहि ॾेई छॾी आहे। ॻोठाणनि पथराव करे पुलिस मोबाइल जा शीशा भञी छॾिया आहिनि, जॾहिं त फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ ऐं छिकताण वारो माहौल पैदा थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कयूं पिया। अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। अहम ख़बर आहे, राधण भरिसां ॻोठ बेदिल आशारी में लाड़काणे पुलिस जी चढ़ाई, घरनि के बाहियूं ॻोठाणनि पारां पथराव कयो वियो आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कयूं था। राधण भरिसां ॻोठ बेदिल आशारी में लाड़काणे पुलिस जी चढ़ाई, घरनि के बाहियूं ॻोठाणनि पारां पथराव कयो वियो आहे। पुलिस ॾोहारी बादल आशारी जी गिरफ़्तारी लाइ 12 खां वधीक पुलिस मोबाइलनि सां चढ़ाई कई आहे। कार्रवाई दौरान ॻोठाणनि पारां मज़ामत करण ते पुलिस घरनि खे ॿाहि ॾेई छॾी आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। मुनीर सुमरो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी मुनीर सुमरो, आगाह कजो। जी भरिसां राधण भरिसां लाड़काणो पुलिस वीहड़ हद में बेदिल आशारी में ॾोहारी बादल आशारी ते पुलिस जी चढ़ाई थी आहे, जंहिंमें दर्जन खां वधीक पुलिस मोबाइलूं पहुतियूं ऐं ॾोहारियुनि सां पुलिस जो मुबैना मुक़ाबिलो फायरिंग जी ॾे वठि थी। उन पुलिस खे उन ॻोठ खे बाहियूं ॾिनियूं ऐं इलाइक़ो जेको लोगो एरिया बणिजी चुको आहे। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेॾी महिल गाॾियूं गुज़रनि पियूं उन्हनि जे घरनि खां, त उन्हनि जी औरतुनि ॿारनि पुलिस मोबाइलनि ते पथराव कयो, जंहिंमें मोबाइलनि जा शीशा टुटी पिया। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको आहे सो मिलियल ॼाण मुताबिक़ फायरिंग दौरान पुलिस एहलकार मुश्ताक मंगी, अब्दुल जब्बार बुगियो समेत 4 पुलिस एहलकारनि खे बि यरगमाल बणायो वियो। बाद में खेनि पुलिस बाज़ियाब करायो। ऐं मां तव्हांखे ताज़ी जेकी सूरत हाल ॿुधाईंदो हलां त हिन महिल जेको आहे सो APC जेको आहे सो गाॾी बीठल आहे, जेकी सुबुह सवेर ॿीहर ऑपरेशन कयो वेंदो। जी अवां जी महिरबानी मुनीर सुमरो तफ़सील ॾिना।